बादशाही, जमीन ते भी बादशाही अल्लाह वरंगिया त आसमान ते भी बादशाही अल्लाह वरंगिया। तो जैसा रब राजिया अल्लाह ताकत त पांजे प्यारन के रब पान थो दे, मुलन के साड़ छो थो दे। दादा तरण करे सुभान अल्लाह जाओ ना। मीलाद न कयो, मीलाद अण खर्च दासा दा के तो के साड़ छो थो दे। दादा तो जाओ ना। हाजिर हां खर्च वारो तो ठरे इयो तो परे। अरे तने त महबूब को परे। दादा रण करे त जो सजो दी थी महबूब जे सदके में सजो दी चरे। दादा रण करे सुभान अल्लाह जाओ। खाए महबूब जे सदके यो थके नारो बड़े गीते में रखी जने ना की जरूरत है। इश्क मारो नारो बता तो तुझी भी दिल भरे त मुझे हिकड़ा का दादा रण ये कुछ मिले हाने अच्छा ना कुछ मिले नारो चंगो आवाज चंगो अन्या अन्या पोयन ते मुझ कसर रहे थी। मुझा बोला बराने बला इश्क वालो जो को नारो बुधाए उनके हिन मीलाद में मुस्तफा जे मदीने जी हाज़िरी करी। छड़ियाड़ो या से पंजाब का कुंड पंजाब जी कोन छड़ी से थकावट आई घणी फकीर इजाजत जो देता के पुजणो जरूर आ। दरगाह दे रात जो देर सा मसक बहता से पर आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। बुद्ध अल्लाह जो कुरान रब करीम जमीन जो वारिस पांजे प्यारन के बनायो। दादे अरड़ करे सुभान अल्लाह चो। अल्लाह जो कुरान वणंदो तो अल्लाह जो कुरान मां तो पढ़ा दिल ठराई सुभान अल्लाह कजा रब बेड़ो पार फरमाए छरींदी। रब तो फरमाए अन्नल अर्दा यरसुहा इबादी अस्सालिहू। या अल्लाह जो को इश्क वारी रण करे सुभान अल्लाह चयो उन्हनि जे बच्चन के कुरान जो हासिल बना जा। बेशक ये के रब जा पाना है रब तो फरमाए उन्हनि के मां जमीन जो वारिस बनाए छड़ियो आ। वाग रब जे प्यारन जे मकाम का कुर्बान वञा। रब करीम जमीनुन ते भी बादशाही पांजे प्यारन जी करे छड़ी आ त आसमानन ते भी बादशाही पांजे प्यारन जी आ। वाह कुर्बान वञा मर्दी पवेन वणन के सटे करे कदमन में घुराइन वणेन त जानवरन के सदिन संदस मर्दिया। रब करीम दुनिया ते बादशाही पांजे प्यारन जी बनाए छड़िया। हजरत आसिम बिन बरकिया विलायत वारो तख्त जमीनुन जे अंदर खणी अचे बिन महीनन जे पंज वारो तख्त अख छिपखा चे। या रब जे कुदरत जो निजारो रब करीम पांजे जमीन जो वारिस पांजे प्यारन मानन के बनाए छड़ियो आ। अरे कुरान द मुल्ला सजो दी पढ़ंदा अलहमद का वन्नास तई पढ़ी पढ़ी थक जी पियो आ। पर मुल्ला के किथे नबी जे इश्क वारी नबी जे प्यार वारी आयत नजर हिनके कोन आई। अल्लाह जे प्यारन जे हाथ मथे करे भेज दस्तगीर सजो कुरान पढ़े
उनके वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन नजर ना आयो। कुरान में पढ़ी कद जाको मिन अल्लाह नूरुन के नजर ना आयो। सजो कुरान पढ़ी वरफाना लक ज़िक्रक नजर ना आयो। कुरान सजो पढ़ी यासीन वल कुरान हकीम इनके समझ में ना आयो। कुरान पढ़ी अर रहमान अल्लमल कुरान इनके समझ में को ना आयो। कुरान पढ़ी वद्दुहा वल लैली इज़ा सजा इनके समझ में को ना आयो। मालूम जो कुरान त हर कोई पढ़ंदो आ पर कुरान के समझंदो आ जे सीने में आमना जे लाल जो प्यारा। सुन्नियो के मुबारका जो रब करीम कुरान पढ़न भी नसीब फरमायो तो कुरान समझन भी नसीब फरमायो। अरे जैसे आमना जे लाल जो प्यार सीने में कोने दिन रात पढ़े कुरान न फायदो दीदो ओ न उनके हिदायत मिलदी। ये जे सीने जे अंदर यतीमन जे यार जो प्यारा कुरान पढ़ उन जो कमा हिदायत वारो रस्तो वठी ॾियण आमना जे लाल जो कमा है। हथ मथे करे सुभान अल्लाह जो जे कदे मुंजो यतीमन जो यार न जे हा ये पूरी कायनात जो वजूद को न हुजे आ पूरी कायनात सदको आता जे लाल जे में सदके में मिलिया। रड़ करे सुभान अल्लाह चओ अञा वॾे आवाज़ सां रड़ करे सुभान अल्लाह चओ। भेज दस्तगीर जो नारो चओ ॾाढा जुगाड़ थियल आहिनि। हथ मथे करे भेज दस्तगीर जो हाथ मत करे भेज दस्तगीर जो नारो जो हिन कुंड वारा त कसम खणी आहिनि त साईं तकरीर बि पाण करे त सुभान अल्लाह बि पाण चवे अल्लाह साईं मदीने मोकिले वखो जो ॻाल्हाए हथ मथे करे भेज दस्तगीर जो ओ लगी तुंहिंजी तार जन खे दुनिया में उहे दीवाना लगी तुंहिंजी तार जन खे तार लगे तक करंट मिले ना। अरे तार लगे त अंदर वारो बल्ब करे सुनी तो के मुबारक जो तुझी तार मदीने वाले साईं सां कठला कुर्बान वञा यतीमन जे यार जे मकाम तां जे करे मुंहिंजो प्रीन जे हा त पूरी कायनात जो वजूद न हुजे आ मुंहिंजो प्रीन जे आ त नबी न हुजना मुंहिंजो महबूब न हुजे आ त जन्नत न हुजे आ मुंहिंजो महबूब न हुजे आ त हूर न हुजना महबूब न जे आ गिलमान न हुजना महबूब न हुजे आ त रब जा फरिश्ता न हुजना जे करे मुंहिंजो दिल पर नबी न हुजे आ आदम अलैहिस्सलाम न जे आ मुंहिंजो दिल पर नबी न जे आ नूह अलैहिस्सलाम न जे आ 1,24,000 कमो पेश नबी न हुजना जे करे पूरी कायनात जो वजूद आ त इन आमना जे लाल मदीने वारे साईं जे सदके में कायनात बनी जे सदके में दुनिया त मिली सब कुछ मिलियो ये इंसानी सूरत मिली आ पर हिन इंसानी सूरत जो वजूद मिलियो पर इंसानन के इंसानत मिली प्यारा दोस्त उहा भी मुझे आमना जे लाल जे सदके में मिली आ। मथे करे सुभान अल्लाह जो जवाब दे मुझे दिल पर नबी जो गुलाम आ जे मुझे दिल पर नबी ते कलमो पढ़े मुझे दिल पर नबी जो सहाबी आ प्यारा दोस्तों कदम तो खणे हले तो विखू तो खणे आराम आराम सा विख तो खणे मुझे दिल पर नबी फरमायो गुलाम
आस्ते आस्ते विखू थो खणे एहतियात सां छा ॻाल्हि आहे पिरी हेठों किवलियूं ऐं माकोड़ा था हलनि मां चवां थो मत इन ते लत न अचे इन्हनि जे बचाव जे लाइ मां तॾहिं थो ईअं हलां त मुंहिंजे दिलबर नबी फरमायो ओ मुंहिंजा गुलाम हाणे त किविल नहीं माकोड़न जो भी अदब थो करे बुधा जॾहिं कुफर जे हालत में हुयो पंहिंजी जीअरनि न्याणियुनि खे पूरींदा हुयो उहो वाक़ियो त ॿुधा मुंहिंजे पीर जे साहबनि जी कचेरी लॻी पई आहे हिन अर्ज़ कयो हाउ या रसूल अल्लाह जॾहिं कुफर जी हालत में हुया ते सोना जेकॾहिं काफ़रनि जे घर में का न्याणी पैदा थिए त घरनि मां ख़ुशियूं ख़तम थी वञनि वॾी बर्बादी सम्झंदासीं जंहिंजे घर में न्याणी पैदा थी वञे ओ पिरी मुंहिंजे घर में भी उम्मीद वारी ही ॿार जे ॼमण जा ॾींहं करीब आया मां ॿार मुल्क पे मुल्क वापार जे लाइ वञा पियो मां पंहिंजे घर वारीअ खे वसियत कई त मुंहिंजे घर में न्याणी ॼमे त मुंहिंजे अचण खां अॻु में हुनखे मारे दफ़न करे छॾिजां मां 5-6 साल वापार जे हिसाब सां गुज़री विया 5-6 सालनि खां बाद में जॾहिं मोटी आयो आहियां छा ॾिसां त मुंहिंजे घर में सहन ते 5-6 सालनि जी न्याणी खेॾे थी वेठी मां पुछा कई कंहिंजी न्याणी आहे त मुंहिंजे घर वारी चयो त तुंहिंजी न्याणी आहे मूंखां पेरनि मां ज़मीन निकिरी वई मां तव्हां कई मां जो तोखे चयो त मुंहिंजे घर में न्याणी ॼमे त उनखे मारे छॾिजां त उहा रोई करे चवण लॻी मां अम्मा आहियां मुंहिंजी दिलि न चाहियो त पंहिंजे हथनि सां पंहिंजे बचड़ीअ खे मारियां अदा अमर त अमर थींदी आहे दुनिया जा रिश्ता हिक पासे पर अमर जी ज़ात आहे बच्चे के रात जो निंड न अचे पूरी कायनात निंड में हूंदी आहे पर जैसे बच्चे के निंड न अचे अमर जी ज़ात खे भी निंड न ईंदी आहे दादा निंड त फासीअ ते भी सूलीअ ते भी निंड अची वञे पर अहिड़ी ज़ात अमर जी ठाही आहे पर जेकॾहिं बच्चे जो बिस्तरो पेशाब में आलो थी वञे अमर पंहिंजे बचड़े खे सुकल बिस्तरे ते सुम्हारे आले बिस्तरे ते पाण सुम्हंदी आहे निंडूं भी पुटाए पंहिंजे जिस्म खे तकलीफ़ूं भी ॾे पर पोइ भी बच्चे खे दुआऊं ॾींदी आहे अमर लोलियूं ॾींदी आहे बच्चा रब तोखे को कोसो वाह लाए रब तोखे दुनिया में का मुश्किल न दे अदा ओ दुनिया वारा ए दुनिया जा नौजवानो अबे अम्मा जो कदर तव्हांजे दिलनि मां ख़त्म थी वियो आहे अबे अम्मा खे जेकॾहिं तो अबे अम्मा जो नाफरमान थी पे पंहिंजे रब खे तो रुसाए छॾियो आमना जे लाल खे तो रुसाए छॾियो प्यारा दोस्तो चवंदा हो त दुनिया में रोज़ीअ में बरकत कोन्हे कारा इल्म थियल नज़रूं पियूं थियनि असांजे बंदिश दुकाननि ते थियल पर इहा दुनिया जी बंदिश कोन अथई होॾां अबो अम्मा रुठो वेठो अथई मुंहिंजो रब रुसी वियो अथई तॾहिं तुंहिंजे रोज़ीअ खे ताला लॻी विया अड़े तूं पंहिंजे अबे अम्मा जो क़दुरु त कर अबे अम्मा जे क़दमनि खे चुमी ॿाहिरि निकिर रब जा फ़रिश्ता तुंहिंजे इंतज़ार में बीठा हूंदा अरे जेकॾहिं मुंहिंजे दिलबर नबीअ जो शान जेके सम्झ में नथो अचे उन अंधे खां पुछ महबूब जो एहसान केड़ा लाहे केड़ा लाईंदे जे आमना जे लाल लफ्ज़ वड़नी त सुभान अल्लाह का जाजे आमना जे लाल तो असां गंदन जे लाल आसमान मां जन्नत लाहे अबे अम्मा जे कदम में जन्नत अता फरमाई आहे अम्मा जे कदमन के तुम रब करीम प्यारा दोस्तों अबे अम्मा जे कदमन जे प्यारा दोस्तों दरन में अल्लाह ताला जन्नत रखी आ तो के रब करीम जन्नत जा जे करे तो के दुनिया में मजा माणन त अबे अम्मा जे कदमन में आ अबे अम्मा जे कदमन के चुमे अबे अम्मा जी खिदमत करे प्यारा दोस्तों दुनिया के तख्ते ते रब तो के जन्नत जा मजा अता फरमाईंदो लगी तुझी तार आजन खे दुनिया में उई दीवाना लगी
जी तारा जन थे लाडे रड़ करे सुभान अल्लाह चओ ओ दुनिया जा नौजवानो खुदारा मां प्रिय जो बच्चो हथ बदी अर्ज क्या करे अबे अम्मा जे अॻियां ॾाढा न ॻाल्हाइजो अबे अम्मा खे कॾहिं छिड़ बस ॾिजो अदा अबे अम्मा जी अबो अम्मा पंहिंजे बच्चे जी छिड़ बस ही न सघंदो आहे अबे अम्मा जी दिलि छिड़ी पवंदी आहे चीर जी वेंदी आहे जॾहिं बच्चो अबे अम्मा खे ॻाल्हा वॾे ओ दुनिया जा नौजवान मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो जे करे तव्हांखे दोस्तगी ॾिसणो अथव त अबे अम्मा जो नाफ़रमान ॾिसो पोइ जॾहिं तोखे अबे अम्मा जो अदब नसीब न थियो आहे त पोइ बरकतूं रहमतूं त रब उन्हनि जे कदमनि में प्यारा दोस्तो रखियूं पोइ तोखे बरकतूं हासिल कीअं थियनि उन्हनि जे कदमनि में अची त ॾिस न रब जा पाक फ़रिश्ता तुंहिंजे लाइ रहमत जा दरवाज़ा खोले छॾींदा हथ मथे करे सुभान अल्लाह जो जवाब अर्ज़ पियो कयां मुंहिंजे दिलबर नबीअ जो साहबी अर्ज़ो करे ओ मुंहिंजा पीरी मुझी दिल में इहो ख्याल आयो त हाणे मां पंहिंजे न्याणीअ खे पंहिंजे हथनि सां मारे दफ़न करे छॾियां पोइ कुझु ॾियारनि खां बाद में मूंखे पंहिंजे माइटनि जी दावत मिली मां पंहिंजे घर वारीअ खे चयो त मुंहिंजे न्याणीअ खे सिंगार करा त मां दावत ते वठी वञा पोइ न्याणीअ खे सिंगार करायईं मां उठ ते पंहिंजे न्याणीअ खे खयो मां कोडर बि खई आहे हलंदे हलंदे पिरी घाटो जंगल आयो मां पंहिंजे उठ खे विहारियो मां लथम मां पंहिंजे न्याणीअ खे लाहे मां खॾ खोटण शुरू कई आहे उन कोडर मां मिटी उॾामी जेकी मुंहिंजे कपिड़े ते लॻे त उहा नंढड़ी अॻिते वधी पंहिंजे मथे तां रहो लाहे मुंहिंजे कपिड़नि तां मिटी साफ़ करे वरी मुंहिंजे चेहरे में पघर अचे त उहा नंढड़ी न्याणी अॻिते वधी मुंहिंजे चेहरे तां पघर साफ़ पई करे वरी चवे बाबा थकजी पियो आहियां कुझु साई तपट इलाज करे पर उन नंढड़ीअ खे कहिड़ी ख़बर त हीअ खॾ कंहिंजे लाइ थो खोटे पई मां खॾ खोटी उन नंढड़ी जीअरीअ खे खॾ में उछलायो मां मथां मिटी विझणु शुरू कई आहे त उन दाहूं कयूं ओ बाबा मूंखे जीअरो न पूर मां तुंहिंजे दर ते कॾहिं बि टुकर जे लाइ न ईंदसि बाबा मां दुनिया जे दरनि ते वञी दर दर तां पिनी टुकर खाईंदसि बाबा तुंहिंजे दर ते न ईंदी मां ए बाबा मूंखे जीअरो न पूर ओ बाबा मां तुंहिंजो वरी दर न ॾिसंदमि ओ मुंहिंजा पिरी दाऊं कंदी रही कूकू कंदी रही मूंखे तुर जेतिरो क्यास न आयो मां पंहिंजे न्याणीअ खे जीअरो दफ़न करे छॾियो पिरी मां उनखे दफ़न करे वयसि ओ मुंहिंजा पिरी मूंखे तुर जेतिरी बि ससराती न आई मुंहिंजे पिरीअ जे अखियुनि मां पाणी मींहं वांगुरु हली पियो मुंहिंजे महबूब जा साहबी बि रोई पिया त उहो गुलाम कदमनि ते किरी पियो आहे रोई अर्ज़ो करे पिरी मां एतिरो ज़ुल्म कयो मूंसां रब परजंदो अलाए कोन रुठल रब मूंसां परजंदो अलाए कोन त मुंहिंजे यतीमनि जे यार फरमायो वाके रब तोसां कोन परजे हा ओ तूं एतिरो ज़ुल्म कयो जो जीअरियूं न्याणियूं पंहिंजे हथनि सां पूरे छॾियई पर हा मां पिरीअ जे दर ते आयो आहियां रब जो क़ुरान में ऐलान आहे वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा जॾहिं पंहिंजे जानिन ते ज़ुल्म कर जाऊ क महबूब तुंहिंजे दर ते अचनि मां रब खां माफ़ी पोइ घुरनि तूं महबूब उन्हनि जी सिफारिश करे मां रब उन्हनि जी तौबा बि क़बूल कयां उम्र जूं ख़ताऊं बि माफ़ कयां मुंहिंजो पीरी थो फरमाए मुंहिंजा मौला मुंहिंजा महबूब जेको लफ़्ज़ ॿुधी दिलि वारी सुभान अल्लाह करे उनखे बि मौला मुस्तफ़ा जी शफ़ा नसीब फरमा जा मुंहिंजो पीरी थो फरमाए वाके तो के रब को न बख्शिया पर मां आमना जे लाल जे दरवाजे ते आयो हां रब जी दरबार मां आमना जो लाल शफा वठी दो सा
मुझा मौला जेको रण करे सुभान अल्लाह चवे उनके मुस्तफा जी शफा नसीब फरमा जा, उनके मुस्तफा जी मोहब्बत नसीब फरमा जा, उनके मुस्तफा जी दामन नसीब फरमा जा। कदे त आशिक दाह कई अरे आमना जे लाल जे सदके में त करम थियो हथ मथ करे भेज दस्तगीर जो नारो जो लगी तुझी तार आजन खे दुनिया में उए दीवाना लगी तुझी तार यार यमन का थे अवेसा करनी की बुधो यार यमन हो का थे अवेसा करनी की बुधो मोट मदीने मदसी मदनिया जा आस्ताना जिलानी बादशाह भी ताजा मदीने पाक खां आया हथ मथे करे तो सुभान अल्लाह जो मुझा मौला जेको दिल वारी राण करे सुभान अल्लाह जो उनके भी मदीने जो दीदार नहीं यो शेर बुधो आखिरी दफो पहिरा दोस्तो साईं जो बयान जो लगी तुझी तार आजन खे लगी तुझी तार आजन खे दुनिया में उए दीवाना लगी तुझी तार आजन खे लैला ले मजनू अरे मदनिया ले मुल्क चरियो लैला ले हिक मजनू हाय हाय लैला जे ला हिक मजनू पर वाह मुस्तफा है वो मुस्तफा जे मथा मन भी आशिक हा जे मथा झंग जा जानवर भी आशिक हा पर कमाल ना है हिते जे कदे सुभान अल्लाह न निकतई त पो कदे सुभान अल्लाह न करे जे वो महबूबा जे मथा रब पाण भी आशिक हा दादा दड़ करे सुभान अल्लाह चओ अरे लैला ले हिक मजनू मदनिया ले मुल्क जरो हे लफ्ज ॿुधे त पोइ रड़ करे सुभान अल्लाह सिका जन जे सीने में तन थे गंदा छा थाना लगी तुझी तार अरे मेरा दीना नबी जो आशिक तो सदा है नबी जे मिलाद में पाजे घरन दे झंडा थो लगाए असा सुन्नी चवंदा आयो जेतरा मेरा मिलंदा तो वो यार त जाने थो त जे नाले ते था मेरा मिले के जे नाले ते त इन ते टोकू करे असा त चवंदा अरे तू टोकू ऐ ठठोलू थो करे एतरो आमना जो लाल असा गुलामन सा राजी थी रहो सुभान अल्लाह यार यमन का थे अवेस करनी की बुधो अवेस करनी त बुद्धि आशिक थो जन मुस्तफा जो दीदार कयो दो न आशिकन जो कमाल केतरो नाला रहंदो यार यमन का थे अवेस करनी की बुधो मोट मदीने मदसी मदनिया जा आस्ताना लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पीर नबल असहाबी पहलो नबल प्यार में आ परवाना लगी तुझी तार आजन खे हथ मथे खणे भेज दस्तगीर जो नारो तो अल्लाह ताला दिल पर नबी जे दर जी ओ सुन लियो मिलाद शरीफ जो महीनो आयो आ के मिलाद जे अचण जी खुशी आ मिलाद जे महीने जी अच्छा हाने हथ हेठ कयो हाने के पांजे घर ते झंडा हया हाने वो हथ मथे कर जे हया न ए सुनियो हर जिन जो इरादो आहे हाने जो हथ मथे करे अल्लाह से आवाज इश्क के कबूल करे सजो साल कंजे सदके दा खाऊं कंजे सदके अच्छा
पोइ तोखे हिकिड़े झंडे जा पैसा कोन्हनि, सॼो साल जंहिंजे करे सदके खाए। अच्छा हिकिड़े झंडे ते घणो ख़र्च ईंदो? अदा लखे रुपया बीमारनि ते ख़र्च कयूं था, लखे रुपया दोस्तनि जी खुशामदनि ते ख़र्च कयूं था, हिकिड़ी चांहि जो बि ख़र्च कोन ईंदो झंडे ते। असांजो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जे मीलाद जो झंडो घर ते लॻा, जंहिंजे घर ते मुस्तफ़ा जे मीलाद जे घर जे मुस्तफ़ा जे मीलाद जो झंडो लॻल हूंदो, उन जे घर ते शैतान हमलो न करे सघंदो। हथ मथे करे भेज दस्तगीर जो, भेज दस्तगीर। मुझे लजपाल मुर्शिद मोहम्मद आशिक़ जीलानी फरमायो, ए गुलाबा पंहिंजे घरनि ते 11 वारे जा 11 झंडा लॻा। एक आशिक़ रसूल ओ जरवार वारो, आस-पास में जे गोठन मां जरवारो, पंहिंजे गोठन खे, पंहिंजे घरनि खे, पंहिंजे कलिन खे, पंहिंजे रस्तनि खे मुस्तफ़ा जे मीलाद में ईअं सींगारियो, जे गोठ मां, जे शहर मां कोई गुज़र करे त उहो समझे त मुस्तफ़ा अॼु ई कोई न जे गोठ शहर में भेड़ मुस्तफ़ा जे सुभान अल्लाह हथ मथे करे नारो हुन भेज दस्तगीर जो। पंहिंजे घरनि खे सजाए 11 वारे जा 11 झंडा लॻा। गरीब आहे त महबूब तो सा हिसाब न कंदो, पोइ खणी 2 लॻा। पर जेकॾहिं रब तौफ़ीक़ ॾिनी थी त लुटाए महबूब जे मीलाद में पंहिंजे घरनि ते। असां छो ॿुधायो त नबीअ जा दीवाना आहियूं? पंहिंजे घर खे सजाए न, तुंहिंजे घर वटां को गुज़र करे, तुंहिंजो घर चवेस हेॾे ॾिस त सही मुस्तफ़ा जे दीवाने जो घर आया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अरे आशिक़नि जा घर बि ॻाल्हाईंदा आहिनि। जी मुंहिंजा साईं सुभान अल्लाह करे सुभान अल्लाह चओ। पंहिंजे दुकाननि ते मुस्तफ़ा जे मीलाद जा झंडा लॻाए, जेतिरी तोखे जॻह आहे झंडियूं लॻा, झंडा लॻा। हिकिड़े खां पुछा कि झंडो न आयो अथई, चइजे पोइ हो न ईंदा न। अच्छा हो न ईंदा पर हे त ईंदी न, फिरी त ईंदी न। अच्छा अन कासिम वल्ला यो थी ॾियण वारो रबा, विराइण वारो केरु आहे? अच्छा उन में पक थई, मुस्तफ़ा में पक कोन थई जा। उन में तुझी त इहो अड़े इन खे छा कदे, इहो हिकिड़ो बदबख्त न आहे त तुंहिंजो दुकान पाक थी पदो 20 वरी ॿिया केरा कईंदा न। सुभान अल्लाह, इहा बुराई निकती नहीं आहे। सुभान अल्लाह। पंहिंजे घर खे श्रृंगार करा। आशिक़ ते यार सौदो वठंदुसि त इन तां वठंदुसि जंहिंमें मुस्तफ़ा जे मीलाद जो झंडो लॻल आहे। सच मुंहिंजा साईं हथ मथे करे जो भेज दस्तगीर। सुनियो, पंहिंजे ईमाननि खे ज़ाहिर कयो, अक़ीदनि खे ज़ाहिर कयो। जेतिरो हिते निर्वार थींदे महशर जे मैदान में परी एतिरी इज़त में निर्वार कदी। पंहिंजे मीलाद सां पंहिंजे शहरनि खे सजाए छॾियो। जेकॾहिं 5 दुकानदार आहियो, पाण में गॾु थी अदा 5 ई आशिक़ रसूल तो असांजे हिन घिटड़ीअ जे मथां कोन्हे मीलाद जूं लड़ियूं लॻल। अदा 50-100 रुपयो तो असां वटि कोन्हे। अदा 50-100 त ईअं बि फ़क़ीरनि खे बि ॾेई छॾींदा आहियूं। पर अॼु त महबूब जे मीलाद में पंहिंजी घिटीअ खे सींगारे। ॾाढा तरण करे सुभान अल्लाह चओ। पंहिंजे घरनि ऐं ॻोठनि खे मीलाद जे झंडनि सां सींगारींदा। हथ मथे खणी त इंशाअल्लाह चओ। मुझा मौला जेको रड़ करे सुभान अल्लाह चवे उनखे मीलाद जी बूटी नसीब फरमाए। हथ मथे करे भेज दस्तगीर जो नालो। मीलाद कमेटी तव्हांजो न ठहियल त पंहिंजे शहर में कादरी मीलाद कमेटी ठाहियो। 11 ॼणा आशिक़ गॾु कयो। सभिनि खे चओ अदा सभिनि दुकानदारनि खां जेके बि आशिक़ रसूल सभिनि खां फंड गॾु करे पंहिंजे घरनि खे सजायो। पंहिंजे मीलाद सां पंहिंजे घिटनि खे सजायो, पंहिंजे शहरनि खे सजायो। त मुंहिंजो छोजो इहा सिर्फ़ झंडा हणण, झंडियूं हणण
सिर्फ इहो कम न झंडा जॾहिं हणंदा इन में असांजो अक़ीदो आहे त असां पंहिंजे नबीअ जे आमद जे महीने ते था ख़र्च कयूं पोइ जंहिंजे दर तां मिलियो आहे ख़र्च बि उन जे सदके में था कयूं असांजी हीअ दुनिया बि बहितर थी वेंदी त आख़िरत बि बहितर थी वेंदी हाणे मुर्शिदनि करीमनि जे साहिबज़ादा पीर तरीक़त रबर शरीयत साईं हज़रत क़िबला साईं अब्दुल क़ादिर शाह जीलानी अल मारूफ जीलानी साईं जंहिंजे बयाननि सां शहर इलाइक़ा फ़तेह थिया आहिनि हथ मथे करे त चओ आमद जे नारनि सां इस्तक़बाल कयो